अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन, बजट जी मौसम आहे ऐं उन हवाले सां मुल्क जो जेको डेवलपमेंट जे हवाले सां सभ खां वॾो इदारो क़ौमी इक़्तिसादी काउंसिल उन जो इजलास थियो ऐं जंहिंमें समूरे मुल्क जे जेको डेवलपमेंट जी बजट आहे उन बाबति डिस्कशन थी ऐं वफ़ाक़ जी जेका 900 अरब रुपयनि जी जेका बजट आहे उन मां सिंध जे चीफ मिनिस्टर जेको आहे उन में सिंध जे हिसे ते तमामु घणो एतिराज़ु कयो त सिंध खे उन में विक्टमाइज़ कयो पियो वञे ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो जेको आहे जेको हिसो पूरो ॾिनो न पियो वञे। चीफ मिनिस्टर साहब उते जेका ॻाल्हि ॿोल कई ऐं चीफ मिनिस्टर साहब उते पंहिंजो नोट ऑफ डिसेंट बि लिखियो ऐं सिंध जे पारां पंहिंजो निसार खोड़ो साहब बि उन इजलास में शामिलु थियो हुयो। पर उनखां पोइ कल्ह चीफ मिनिस्टर साहब तफ़सीली हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, अंगनि अखरनि सां हुन जेका आहे गुफ़्तगू कई। उन्हनि अंगनि अखरनि बाबति गुफ़्तगू करण लाइ असां हिन वक़्तु राब्तो कयो आहे मुल्क जे नामियारे इक़्तिसादी माहिर, नामियारे टेक्नोक्रेट, अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी डेवलपमेंट ऐं बजटिंग जे हवाले सां मुल्क जे हिकिड़े इंतिहाई मोतबर नाले साईं फज़ला कुरैशी साहब जन सां अचो त उनखे गुफ़्तगू अॻिते वधायूं। साईं कुरैशी साहब, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम फयाज़। कुरैशी साहब, वफ़ाक़ ऐं सिंध जे विच में जेको हिन वक़्तु बजट ख़ासि तरह डेवलपमेंट बजट जे हवाले सां जेको तकरार थियो आहे इक़्तिसादी काउंसिल जे इजलास खां पोइ, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? साईं, इट इज़ अनफॉर्चुनेट, छाकाणि जो शयूं कुझु ग्राउंड ते बि ख़राबु आहिनि, कुझु मिसहैंडल बि कयूं वयूं आहिनि। पर छाकाणि जो ही हुकूमत घटि में घटि हिन साल जेको हिन डेवलपमेंट प्रोग्राम ॾिनो आहे इहो एतिरो पिरो पंजाब आहे जो नवाज़ शरीफ़ जे ज़माने में मूं एतिरो पंजाब जे फेवर में स्कीमूं न ॾिठियूं। नंबर 1। नंबर 2 त को बि रेशनल कोन्हे सिंध खे डिप्राइव करण जो, छाकाणि जो इहा हक़ीक़त आहे त हिन में मां जेको ॾिठो आहे, थोरी स्टडी मूं कई आहे, किताब बजट जा अञा अचण वारा आहिनि, सिंध गवर्नमेंट बि एनालिसिस कई हूंदी जेका मूंखे मिली कोन सघी आहे। पर मां ॾिठो आहे त हिन बजट में बलोचिस्तान माशाल्लाह सुठो हुनखे पैकेज ॾिना विया आहिनि, साउथ पंजाब तमामु सुठो, ओवरऑल पंजाब ऐं केपी, ऐं जेको वधीक जेका ज़्यादती थी आहे सा थी आहे सिंध सां, ऐं कुझु फेडरल गवर्नमेंट जा पंहिंजा प्रोग्राम्स आहिनि जेके थोरा सेटबैक थियो आहे। माना जीअं हाणे पावर सेक्टर जा कुझु प्रोग्राम आहिनि, ट्रांसमिशन लाइन्स जा आहिनि, हायर एजुकेशन कमीशन आहे, उते सेटबैक थियो आहे। बाक़ी जेके इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह में साईं घणो जेको साईं ज़ोर ॾिनो आहे सो ॾिनो आहे नेशनल हाईवे अथॉरिटी रोडनि जी स्कीम ते। साईं जो चवणु आहे त मूंखे रुॻो 2 स्कीमूं मिलियूं आहिनि, नई स्कीम काई कोन मिली आहे, ऐं मुंहिंजी ज़रूरतूं जिते एतिरे क़दुरु जो मूं जाम शोरे रोड लाइ 7 अरब रुपया जेके ॾिना अॼु को 3 साल अॻु, उहे बि अञा उते ख़र्चु कोन थिया आहिनि। उन रोड ते बि अञा ताईं पूरा पैसा फेडरल गवर्नमेंट कोन ॾिना आहिनि, ऐं नेशनल हाईवे अथॉरिटीअ पंहिंजे 114 अरब जे प्रोग्राम मां सिर्फ़ु सिंध खे 2 अरब ॾिना आहिनि ऐं पंजाब खे 22 अरब ॾिना अथऊं। इहे सभु ॻाल्हियूं साईं जूं सही आहिनि। पर नेशनल हाईवे अथॉरिटीअ सां घणियूं मीटिंग असां कयूं आहिनि अथॉरिटीअ सां, मतिलबु आहे त ठीकु आहे। ऐं हीअ जेका ॻाल्हि आहे सा ॻाल्हि हिकु ॾींहं में कोन थींदी आहे, इहे ॻाल्हियूं प्रोसेस हलंदो रहंदो आहे। एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी थींदी आहे जिते बजट डिस्कस थींदियूं आहिनि, पोइ एनुअल प्लान कमेटी थींदी, मीटिंग थींदी आहे, उन खां पोइ नेशनल इकोनॉमिक काउंसिल इज़ द लास्ट फोरम। हीअ जेके बि डेवलपमेंट थियूं मई महीने जूं आहिनि, ऐं असां पहिरियों रिएक्ट जेको कयो आहे सो कयो आहे 4 जून ते। पहिरियों ख़तु जेको साईं जो हुयो आहे, ॿियो ख़तु हुयो 5 जून ते, ऐं साईं पाण नेशनल इकोनॉमिक 7 जून ते ॻाल्हायो आहे। तमामु सही आहे, पर असां हिनखे हिकु लिहाज़ को मिसहैंडल बि कयो आहे। थी सघे थो जेकॾहिं असां इनिशियल स्टेज ते कमु कयूं हा त असांखे घटि में घटि नेशनल हाईवे अथॉरिटी खां असां पंहिंजा पैसा वठी सघूं पिया, जो हुन वटि तमामु घणा पैसा आहिनि। ऐं जेतिरो पंजाब जो तालुक आहे, पंजाब खे, केपी खे, बलोचिस्तान खे नेशनल हाईवे अथॉरिटीअ तरफ़ां 100 अरब ॾिना विया आहिनि, छाकाणि जो उते सीपेक जा प्रोजेक्ट उते आहिनि। सीपेक जे प्रोजेक्ट ते असांजे वटे नालो ई कोन्हे, त सीपेक जे प्रोजेक्ट में न उते हिननि पैसा खया आहिनि
नेशनल हाईवे अथॉरिटी जे तरफ़ों, पर ॿियनि हंधनि ते बि सीपेक जेका हुनखे एडवांटेज मिलियो आहे। तो बाय एंड लार्ज असांखे हिन दफ़े PSDP में वधीक धकु लॻो आहे। फयाज़ हिकिड़ी ॻाल्हि थी आहे जेका साईं कई PSDP जे रिलेटेड, NH जे रिलेटेड सिंधु सां नाइंसाफ़ी जी, बिल्कुलु सही आहे। ॿी जेका नाइंसाफ़ी थी आहे त प्राइवेट पार्टनरशिप फंड आहे, उन में 42 अरब रुपए जो प्रोजेक्ट रखियल आहिनि, उहे बि रोड सेक्टर जा प्रोजेक्ट आहिनि। उन में सिंध खे रुॻो 7 अरब जो हिकिड़ो प्रोजेक्ट मिलियो आहे, सखर हैदराबाद। इहो बि अलॻि डिबेटेबल आहे त इहो असांखे प्रोजेक्ट प्राइवेट पार्टनरशिप में थो मिलियो, इहो त सीपेक जो हिसो हुयो। ऐं जॾहिं लास्ट गवर्नमेंट्स हुयूं 5 ई साल हिनखे सीपेक में ॾेखारे वियो, हिन गवर्नमेंट असांखे मथे में अची प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप में सीपेक में कढी। नतीजो इहो थींदो त प्रोजेक्ट महांगो थींदो ऐं टोल सिंध जे माण्हुनि खे वधीक ॾियणो पवंदो। पर इहा ॻाल्हि हिते ख़तमु कोन थी थिए। उन्हनि 42 अरब मां 24 अरब रुपया पंजाब खे ॾिना विया आहिनि प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप मां मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि में स्कीम्स बनाइण लाइ। 24 अरब रुपए जूं 5 स्कीमूं, माना उते बि पंजाब डंडी हणी वियो। टियों आहे मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जो प्रोग्राम 46 अरब रुपयनि जो, जंहिंमें असांखे का पैकेज कोन मिलियो आहे। पंजाब खे 18 अरब रुपया मिलिया आहिनि 7 रोड जे स्कीमुनि लाइ। माना पंजाब खे 62 अरब रुपया मिलिया आहिनि, इंक्लूडिंग प्राइवेट। पासा खे रुॻो 9 अरब मिलिया आहिनि ऐं असांखे रुॻो 3 स्कीमूं मिलियूं आहिनि। पंजाब खे जेको आहे सो 32 स्कीमूं मिलियूं आहिनि। हिते रुॻो हिकिड़े सेक्टर जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आहे। अहिड़ो जेका मां ॾिसां थो त इहा सॼी जेका ट्रेंड आहे तक़रीबन सभिनी सेक्टर्स में आहे। जॾहिं पूरी बजट मां प्रोसेस करे वठंदुसि त वधीक हिन ते ॿियो प्रोग्राम कंदासीं। पर ऑन द होल न रुॻो रोड सेक्टर में, पर हर सेक्टर में असांखे जेको आहे सो धकु लॻो आहे। कुरैशी साहब, तव्हां बि ब्यूरोक्रेसी में रहिया आहियो ऐं ऑलमोस्ट हर गवर्नमेंट जे अंदरि सिंध खे पंहिंजो केस विढ़णो पवंदो आहे। इवन तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पीपल्स पार्टी जी पंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत हुई, उन वक़्तु बि नेशनल हाईवे अथॉरिटी NH जंहिंखे चवनि था पिया, उन सिंध जे अंदरि के वॾा मेगा प्रोजेक्ट कोन कया हुया। इहो जेको माइंड सेट आहे फेडरल ब्यूरोक्रेसी जो, उहो मतिलबु जीअं कुझु चेंज थियो आहे। जीअं तव्हां ॻाल्हायो पिया त बलूचिस्तान जे बारे में चेंज थियो आहे, PTI जी हुकूमत अचण जे करे उहो KP जे बारे में चेंज थियो आहे, पर सिंध जे बारे में आख़िर छो चेंज नथो थिए? जॾहिं की बारहा इहा ॻाल्हि थिए थी त वधि में वधि रेवेन्यू जनरेट कंदड़ सूबो आहे, पोर्ट सिटी हुन 2 पोर्ट आहिनि हुन वटि, ऐं सॼे मुल्क जो जेको आहे इक़्तिसादी कारवांवार हलाइण में हुन सूबे जो वॾो रोल आहे। पोइ बि आख़िर छो इहे जेके आहिनि असांजा इदारा जेके आहिनि उहे इन मामले में उहो था कनि? हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ो त पीपल्स पार्टीअ जो रवैया, छाकाणि जो रुॻो प्रेस कॉन्फ्रेंस करण सां पैसा कोन मिलंदा आहिनि। उन लाइ तव्हांखे 2-3 ॻाल्हियूं नेगोशिएशन बि करणी पवंदियूं आहिनि, अचणो वेहणो बि पवंदो आहे, हेठि लेवल ते बि कमु थींदो आहे, ब्यूरोक्रेटिक लेवल ते थींदो आहे। अवांजी अनफॉर्चुनेटली जेका डेवलपमेंट ब्यूरोक्रेसी आहे, असां 4-5 साल को उहो न सिंध जो माण्हू उहे न उन्हनि खे को सिंध जी ॻणती आहे। उहे दे आर येस मैन ऐं उहे रुॻो कमु कंदा रहंदा आहिनि। एतिरे कजो तव्हांजो साबिक़ चेयरमैन प्लानिंग ऐं डेवलपमेंट हिते घणो करे सेंट्रल वर्किंग पार्टी मीटिंग में कोन ईंदो हो। इन खां पोइ तव्हां वटि फाइनेंस मिनिस्टर फुल फ्लेज कोन्हे जेको इहे सभु इशूज़ खणी करे हर महीने, हर 2 महीने, 3 महीने ख़त लिखे, पाण अचे, वेहे, ॻाल्हाए, नेगोशिएट करे ऐं पोइ भले जेको बि रिज़ल्ट निकिरे। टियों, अव्हांखे प्लानिंग ऐं डेवलपमेंट जो मिनिस्टर बि कोन्हे, तंहिंजे तव्हांजी नेशनल इकोनॉमिक काउंसिल में नुमाइंदगी निसार खोड़ो साहिबु कंदो आहे। एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी में निसार खोड़ो साहिबु वेंदो। कहिड़े कंहिं हैसियत में, कहिड़ो बैकग्राउंड आहे, कहिड़ी एजुकेशन आहे, रिलेटेड टू द फोरम्स। इन्हनि फोरम में अचण लाइ तयारी करणी पवंदी आहे। मूं इन्हनि फोरम्स में 40 साल गुज़ारिया आहिनि, 1966 खां वठी करे 2000 ताईं, 2000 पूरे ताईं, 34 इयर्स। इन्हनि जूं गेम्स थींदियूं आहिनि, हिते वॾी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हिते जॾहिं तव्हां वटि फुल फ्लेज मिनिस्टर कोन्हनि, ब्यूरोक्रेसी तव्हांजी फॉलोअप कोन थी करे, उन ब्यूरोक्रेसी में फेडरल गवर्नमेंट फुटिंग्स कोन्हनि। छाकाणि तव्हांजा जेके ब्यूरोक्रेट तव्हां वटि वेठा आहिनि उहे कॾहिं फेडरल गवर्नमेंट कमु ई कोन्हनि क्या उनखे ख़बर ई कोन्हे त इसरा पास खे टैकल ऐं हैंडल कीअं कबो आहे। इहे सभु टैक्टिस थींदा आहिनि, गेम आहे, इहे वार आहे। इन वार में रुॻो ज़ुबानी तौरु, प्रेस कॉन्फ्रेंस तौरु, ॾोरापा ॾियणु,
गारियूं ॾियणु इन सां कमु कोन थींदो। न पर मां त तव्हांखे ॿुधायो त ख़ुदि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ी हुकूमत हुई उन वक़्तु बि NH जो रवैयो असां सां इहो ई हुयो। हिन वक़्तु बि असां ॾिसूं था पिया त NH जो रवैयो असां सां इहो ई आहे। जीअं तव्हां चओ त भई तव्हां M1 ठाही, M2 ठाही, M3 ठाही, M4 ठाही, M5 ठाही, तव्हां उहे सभु जेके आहिनि तव्हां उहे CPEC जा प्रोजेक्ट ॼाणा आहे या उहे वफ़ाक़ी PSDP मां ठाहिया। हाणे जॾहिं सिंध जो हिसो आयो आहे तव्हांखे सखर खां अॻिते कढी अचण जे लाइ त उहा हाणे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में हली वई आहे। त इहो केॾी पंहिंजो मतिलबु आहे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़े फीडरेटिंग यूनिट सां। पर अनफॉर्चुनेटली ॾिसो इन में हिकिड़ो फैक्टर कॉमन आहे। जॾहिं पीपुल्स पार्टी पावर में हूंदे पंहिंजा प्रोजेक्ट नथी वठी सघे ऐं जॾहिं तव्हां नवाज़ शरीफ़ सां सुठे टर्म्स हुयो तव्हां हुन खां उहो तव्हांखे आसरा ॾींदो रहियो ऐं मां तव्हां सां मीडिया में ॻाल्हाईंदो रहियुसि इहो CPEC जेको आहे सो पंजाब लाइ थो कमु करे ऐं पंजाब में हो तव्हां बिलीव कंदव $10 अरब जा प्रोजेक्ट करे वियो। $10 अरब जेको तव्हां तसवुर ई कोन था करे सघो ऐं तव्हांजो जेको आहे $2.5-3 अरब जो प्रोजेक्ट रुड़ी वियो जेको तव्हां कोन करे सघियासीं। इन में असांजी पंहिंजी वीकनेस आहे, सिस्टम जी वीकनेस आहे, पार्टीअ जी वीकनेस आहे, रिप्रेज़ेंटेशन जी वीकनेस आहे, कमिटमेंट जी कमी आहे। तव्हां वटि सेनेट में अञा बि अॼु बि सेनेट में तव्हां वटि ताक़त आहे। तव्हां सेनेट में कॾहिं NH खे डिस्कस कयो आहे? नेशनल असेंबली जी कमेटी में तव्हां NH रोल खे डिस्कस कयो आहे? इहे जेके साईं कल्ह प्रेस कॉन में शयूं ॿुधायूं अथई अॻे कॾहिं तव्हां ॿुधो आहे इहो आंदो तव्हांखे फोरम में कंहिं डिस्कस कयो आहे? तव्हांजो ब्यूरोक्रेट साईं तव्हांजी बुनियादी मक़सदु इहा आहे त तव्हांखे पंहिंजो पाण खे स्ट्रांग करिणो पवंदो, हर फोरम ते विहणो पवंदो बाक़ाइदे अंगनि अखरनि सां ऐं बाक़ाइदे स्ट्रेटेजिकली। जेको आहे सो शामी ग़रीबा सां कमु कोन थींदो। अॼु बि तव्हां वटि फोरम खुलियल आहिनि, सेनेट में तव्हां वञो। इहो ई मां पुछां पियो त हाणे हीउ जेको थियो आहे इक़्तिसादी कौंसिल जे इजलास खां पोइ आख़िर ॿिया कहिड़ा फोरम आहिनि असां लाइ? तव्हां ॾिठो त इरसा जे फोरम ते सिंध जो नुमाइंदो जेकॾहिं ॻाल्हाए थो त इरसा चेयरमैन फाइल खणी हुनजे साम्हूं उछले थो ऐं हुन सां इंसल्टिंग बिहेवियर अडॉप्ट करे थो पियो। इहो रवैयो थो थी वञे असांजे जॾहिं ब्यूरोक्रेसी असांजी ॻाल्हाइण वञे थी। इहो रवैयो अॻे बि हूंदो, तव्हां साईं मज़हर अली शाह को पुछो, उहो अख़बार में कोन ईंदो हो। इहे रवैया असांजे माण्हू बर्दाश्त कया आहिनि। अब्दुल रसूल साहिब सां बि ईअं थींदो, अब्दुल रसूल बि हुनजे मुंहं में फाइल उछलंदो। इहा ॻाल्हि मां कयां थो 91-92 जी जंहिं ज़माने विरसा ठही हुई इहे एटीट्यूड्स आहिनि, पर पोइ इन्हनि खे फेस करिणो पवंदो आहे, इन ते मेरिट ते विहणो पवंदो आहे। हाणे जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे नेशनल इकॉनॉमिक काउंसिल जी, इहा ज़्यादती आहे। साईं आई डोंट नो तव्हां छा पढ़ियो, पर साईं प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त मां जुडिशियल रस्तो न वठंदुसि। हालांकि मां ॾिसां थो त जेको नेशनल इकॉनॉमिक काउंसिल जो चार्टर आहे उनजी तव्हां सरिहनि जेका ख़िलाफ़ वर्ज़ी थी आहे। आर्टिकल 156 मुंहिंजे साम्हूं आहे ऐं 156 में जेको 2 जेको चए थो त नेशनल इकॉनॉमिक काउंसिल ओवरऑल इकॉनॉमिक कंडीशन रिव्यू कंदी कंट्री जी ऐं हर हिकु सूबे जी हुनजी ज़रूरतूं ॾिसंदी ऐं हुननि जा जेके कमर्शियल ऐं सोशल पॉलिसीज़ ॾिसंदी ऐं इहो अश्योर कंदी त हर सूबे सां इंसाफ़ थिए। ऐं जेकर नथो थिए त पोइ जेको चैप्टर 2 आहे, पार्ट 2 चैप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन जो प्रिंसिपल ऑफ पॉलिसी जे तहत उनजे तहत तव्हां मूव करे सघो था। माना तव्हां ज़ाहिरनि जेका ॻाल्हि जेकर तव्हां सॼो नेशनल इकॉनॉमिक काउंसिल जे PSDP जो ऑपरेशन कंदव ऐं उनखे तव्हां बाक़ाइदे करे कंदव त कोर्ट में सुप्रीम कोर्ट में तव्हां इनखे कॉन्स्टिट्यूशन में वञी सघो था मुंहिंजे ख़्याल मुताबिक़। इन खां पोइ इहे सभु डेटा तव्हां सेनेट में डिस्कस करे सघो था एडजमेंट मोशन ते, नेशनल असेंबली जी कमेटीज़ में आणे सघो था। अञा त लॉन्ग वे टू गो। पर साईं तव्हां ॾिठो त असांजे चीफ मिनिस्टर साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस में इहा बि शिकायत कई, बल्कि इहा शिकायत हू अॻु में बि करे चुको आहे त जॾहिं इन तरह जे गॾियल फोरम्स ते पंहिंजो गुफ़्तगू थिए थी त जनाब वज़ीर आज़म जेको आहे असांजे चीफ मिनिस्टर साहिब खे ॻाल्हाइण लाइ स्पेस ई नथो ॾिए। इहा चीफ मिनिस्टर सिंध खे मुसलसल वज़ीर आज़म इमरान ख़ान खां शिकायत आहे त जॾहिं बि इन तरह ते फोरम ते ॻाल्हाइण जो वारो अचे थो पियो प्राइम मिनिस्टर साहिबु सिंध जे चीफ मिनिस्टर खे पंहिंजी ॻाल्हि करण जो मौक़ो ई नथो ॾिए। मां अंदरि फोरम में कोन हूंदो आहियां न, पर तव्हां CM जो क्लेम त ॿुधो कल न। ॻाल्हि ॿुधो इन ॻाल्हि जी न कंहिं तरदीद कई आहे न कंहिं तस्दीक कई आहे। छाकाणि CM जी इन वॾी ॻाल्हि आहे
इन जे प्राइम मिनिस्टर हाउस में कंहिं बि क़िस्म जो इहो ख़बर कोन आई आहे त छा थियो आहे हुते। फोरम्स में तव्हां सां गॾु चीफ सेक्रेटरी हूंदो आहे, शुरूआत चीफ सेक्रेटरी करणी आहे, तव्हां छो था ॻाल्हायो पिया? लेट चीफ सेक्रेटरी टॉक। तव्हां मुंहिंजा मां 6 चीफ मिनिस्टर सां गॾु कमु कया, तव्हां पुछो हुननि खां त हू आर टेकिंग द लीड। इन्हनि फोरम्स में तव्हांखे साउंड करे ब्यूरोक्रेटिक लेवल ते बि ॻाल्हि छा पोइ ब्यूरोक्रेटिक मेंबर छाजे लाइ आहिनि? नेशनल एकेडमिक काउंसिल में साईं सां गॾु जेको ॿियो वज़ीर गॾु हो, पहिरियों उहो मूव करे हा न, उनखे जॾहिं जवाबु ॾिए पोइ प्राइम मिनिस्टर डायरेक्ट साईं छो थो इंटरवीन करे? इन करे इहो ॾिसो, मूं तव्हांखे चयो त हिकिड़ी स्ट्रेटजी ठाहिणी पवंदी आहे। अवां इस्लामाबाद मां कॾहिं बि एक्सपेक्ट कोन कयो त तव्हांखे का फेवरेबल डील मिलंदी या अॻे कॾहिं मिली आहे। इहो ई त बुनियादी सवाल आहे वठणी पवंदी आहे पंहिंजो कुरैशी साहब, इहो ई त बुनियादी सवाल आहे त आख़िर इस्लामाबाद छो इहो नथो सम्झे त मुल्क 4 फीड रेटिंग यूनिट्स ते ॿधल आहे, उन्हनि चइनी फीड रेटिंग यूनिट्स जा राइट्स जेके आहिनि उहो प्रोटेक्ट करणु इहो इस्लामाबाद जी ज़िमेदारी आहे। एज़ अ फेडरेशन इहा उन वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िमेदारी आहे त उहे चइनी फीड रेटिंग यूनिट्स सां हिकु जहिड़ो रवैयो रखनि। न, पर सुवाल इहो आहे त हुनखे हुन तव्हांजो पाणी कचे छॾियो आहे न। मां तव्हांखे 2 मिसाल ॾियां थो। मुमताज़ भुट्टे जे ज़माने में सीजे कैनाल खुलियो, मुमताज़ अची वेही रहियो ऐं खर जहिड़े माण्हू को साइन कराए ऐं सीजे कैनाल बंदि कराई। बोर्ड जे ज़माने में असां वटि मुमताज़ ज़माने बोर्ड आई, मां पंहिंजो 72-73 जो साल हो, त असां वटि रोड बिल्डिंग मशीनरी ऐं ट्रैक्टर्स कोन हा। पंजाब जा इम्पोर्टेड थियल मशीनरी पोर्ट ते पई। पंजाब खे रुॻो इंटीमेट कई त बाबा मां तव्हांजा सामान खणा थो, मूंखे इमरजेंसी में ज़रूरत आहे ऐं पोइ मां तव्हांखे वापसि कंदुसि। इहे 2 मिसाल थिया, पर अहिड़ा ॿिया बि घणा ई मिसाल आहिनि। पर साईं उहो जेको आहे मुमताज़ भुट्टे साहिबु त कयो पिए तॾहिं जॾहिं पोयां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान वेठो हो, उन जी जेका आहे पुठभराई हुई उन सॼी गवर्नमेंट खे। हाणे त जेको असांजो जेको ख़ान साहिबु आहे उन जो रवैयो या उनखां अॻी हुकूमत जेका तव्हां ॾिठी त नवाज़ शरीफ़ जे दौर में रेलवे जो हिकिड़ो बजट जेको हुयो सिर्फ़ु उहो ॾिसो त 97% पंहिंजो साद रफ़ीक साहिबु जेको आहे उहो पंजाब में ख़र्चु कयो। 97% रेलवे जो डेवलपमेंट जो बजट पंजाब में ख़र्चु थियो, बाक़ी मुल्क जेको आहे उहो रलंदो रहियो। उहे काग़ज़ मुंहिंजे साम्हूं कोन्हनि, पर ॻाल्हि इहा आहे त 13 खां वठी 18 ताईं तव्हां वटि हुकूमत हुई न। प्राइम मिनिस्टर तव्हांजो, प्रेसिडेंट तव्हांजो, छा तव्हां सिंध लाइ कहिड़ो मेगा प्रोजेक्ट वरितो? माना कॉमन फैक्टर कहिड़ो आहे? पीपुल्स पार्टी बीठी न वञी। ॻाल्हि इहा आहे त रुॻो ॻाल्हियूं इट कैन बी आर्गूड एंड आर्गूड। ॻाल्हि इहा आहे त मां कॾहिं बि फेवर कोन थो कयां त सिंध सां को ज़्यादती कोन थी थिए पई। मां त चवां थो, मां त सॼो करे ट्रेस करे तव्हांखे ॿुधायां थो त ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर उनखे असां प्रॉपरली स्टेजिस ते स्टेज वाइज़ उनखे फाइट करिणो आहे ऐं जिते जिते कमु जीअं जीअं थिए थो उनखे उते निप इन द बड जेके चइबो उते करिणो आहे। नाज़रीन, कुरैशी साहिब सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़फ़ो, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते हलायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे वफ़ाक़ ऐं सिंध जे अंदरि डेवलपमेंट जे स्कीमुनि जे हवाले सां जेको तकरार हले थो। मुल्क जे नामियारे इक़्तिसादी माहिर, डेवलपमेंट जो एक्सपर्ट, अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़ला कुरैशी साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ हुई। अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी सर। तव्हां त रुॻो ॾिसो न, मां तव्हांखे ॻाल्हि पे ॿुधाई त हे त रुॻो रोड सेक्टर जो ज़िक्र था कयो न, तव्हांजो वाटर सेक्टर ते। जी सर। वाटर सेक्टर ते तव्हांजूं तमामु इम्पोर्टेंट ऑन गोइंग स्कीम्स हलंदड़ हुयूं, जंहिंमें लाइनिंग ऑफ कैनाल्स हुई, रिहेबिलिटेशन ऑफ कैनाल्स हुई, सखर बराज जी रिहेबिलिटेशन हुई, मक्खी फर्श लिंक कैनाल हुयो, ऐं तंहिंखां पोइ पंहिंजा डैम्स हुया, ऐं वॾे में वॾो प्रोजेक्ट RBOD हुयो। उन सभिनी प्रोजेक्ट खे बैक बर्नर में रखी छॾियो अथऊं। तमामु थोरा थोरा पैसा ॾिना अथऊं। रुॻो पैसा किथे ॾिना अथऊं? हिकिड़ो नई गाज डैम ते, आई डोंट नो इहो कंहिंजो प्रोजेक्ट आहे, कंहिंखे बेनिफिट आहे, 5 अरब रुपया। रेणी कैनाल खे, ऐं टियों जेको वॾी ॻाल्हि आहे त K4 स्कीम वाटर सेक्टर में तव्हांजे खाते में विधी अथऊं।
K4 जेका फिजिकल प्लानिंग हाउसिंग जी स्कीम आहे त वाटर सेक्टर जे बजट में K4 लाइ 15 अरब रुपया उहो वाटर सेक्टर में विधा अथऊं। ओवरऑल वाटर सेक्टर में पोजीशन तव्हांजी वाटर रिलेटेड प्रोजेक्ट इज़ नॉट कंफर्टेबल। सही मां तव्हांखे ॿुधायां त हिन हुकूमत जे हवाले सां कुरैशी साहब जेको ही एहसास प्रोग्राम ऐं लंगर खाना ऐं जेको हो था पिया कनि पूरे मुल्क जे अंदरि जेकॾहिं इहे कमु करणा आहिनि त वज़ीर आज़म साहिबु जेके पुअरेस्ट ऑफ द पुअर डिस्ट्रिक्ट ऑफ द कंट्री आहिनि उन्हनि में खोलण जे बजाए सॼो ॾींहुं वेठो आहे इस्लामाबाद ऐं हुन में उहे पंहिंजो इफ़्तिताहूं कंदो। हुकूमत जी वफ़ाक़ी हुकूमत जी त सॼी डायरेक्शन जी इन मां ख़बर पवे थी त जेका पुअरेस्ट ऑफ पुअर जिते एहसास प्रोग्राम जा सेंटर खुलणु घुरिजनि, जिते लंगर खाना खुलणु घुरिजनि, जिते उते त कुझु आहे ई कोन। वज़ीर आज़म कंहिं पुअरेस्ट ऑफ द पुअर डिस्ट्रिक्ट में अॼु ॾींहं ते कंहिं हिकिड़ी स्कीम जो वञी इन तरह जे जेका आहे सोशल सेफ्टी नेट जेको ठाहिनि था पिया, जेको रोज़ु वज़ीर आज़म साहिबु चए थो त दुनिया जो असां वॾो कयूं था पिया, कंहिं बि पुअरेस्ट ऑफ द पुअर डिस्ट्रिक्ट जे अंदरि न वियो आहे असांजो वज़ीर आज़म साहिबु। बिल्कुलु उहा त ॻाल्हि बात तव्हां ॾिसो न, छो था एक्सपेक्ट कयो? तव्हां ॾिसो जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त कोन ईंदो कोन्हे, पर हिन में ॿ चारि ॻाल्हि ॿियूं आहिनि। एज़ अ सिंधी जेके असांजा सिंध जा जेके असांजा मिनिस्टर वेठा आहिनि फेडरल कैबिनेट में, जेकॾहिं MQ जे मिलाओ त 5 मिनिस्टर वेठा आहिनि, उन्हनि जो कोई बि कंट्रीब्यूशन कोन्हे सिंध जे लाइ। न साईं कंट्रीब्यूशन वॾो आहे, ईअं कीअं था चओ? अॼु पंहिंजो अॼु जेको आहे फहमीदा मिर्ज़ा ऐं पंहिंजो सुमरो साहिबु अची प्रेस कॉन्फ्रेंस कई अथऊं त सिंध जे लाइ तमामु वॾो जेको आहे पंहिंजो हिन में पैकेज रखियो वियो आहे ऐं वफ़ा सूबाई हुकूमत ग़लति बयानी थी करे। ॿुधाइनि त कहिड़ो पैकेज रखे अथऊं? उहो ई त मां तव्हांखे चवां थो त ही जेके माण्हू आहिनि MQ में मां ॿुधायां, फहमीदा मिर्ज़ा पंहिंजे ज़िले में पोइ स्पोर्ट्स जा के 5-8 नंढा नंढा प्रोजेक्ट रखिया आहिनि, कंहिं ते 4 मिलियन, कंहिं ते 10 मिलियन, कंहिंखे 8 मिलियन, उहे फहमीदा मिर्ज़ा बराबरि रखिया आहिनि। उहे मां ॾिठा आहिनि, उहे मां तव्हांखे चयो त पढ़ी ॿुधायां। मेगा प्रोजेक्ट कोई बि कोन्हे, ऐं जेके मूं तव्हांखे ॿुधाया तव्हांजा ऑनगोइंग प्रोजेक्ट सफ़र था कनि पिया। पर हाणे अचो कमिंग बैक टू साईं जे ॿिए एतिराज़ तव्हां मूंसां न ॻाल्हायो। जी सर। उहो आहे त साईं चयो त ईस्ट इंडिया कंपनी ठही आहे, जेके साईं चयो त जेका सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी लिमिटेड आहे। हाणे इन साईं क्रिटिसाइज़ कयो आहे, साईं जी क्रिटिस पंहिंजे जाइ ते हूंदी, पर इन जी बि हिस्ट्री फयाज़ तव्हांखे ख़बर आहे इहो नवाज़ शरीफ़ ज़माने में क़ाइमु थी जॾहिं ग्रीन लाइन जो प्रोजेक्ट आयो, इहो गवर्नर हाउस में क़ाइमु थी, तव्हां हिन ते टेका टपड़ी कईसीं। हाणे उहा हिननि छा कयो आहे जो हाणे बजाए रुॻो ग्रीन लाइन जे अॻे हिन वटि हूंदी, हाणे हुननि 8 प्रोग्राम ॾेई छॾिया आहिनि, 10 अरब जी एलोकेशन उन ज़िमे रखी अथऊं, जंहिंमें कराचीअ जा रोड बि आहिनि, फायर ब्रिगेड बि आहे, आरो प्लांट बि आहिनि, ग्रीन लाइन जो इंफ्रास्ट्रक्चर आहे ऐं ग्रीन लाइन जूं बसिस आहिनि। हाणे इहा कंपनी हो चवनि था, साईं जे एतिराज़ ते चवनि था त भई असां तव्हांजी जेका कैपेसिटी जेका आहे इम्प्लीमेंटेशन कैपेसिटी असां ॾिसी चुका आहियूं, उन में इहो अनेबल टू डिलीवर, ऐं जेके फीडर प्रोजेक्ट अॻे ठहंदा उहे बि जेके तव्हां इम्प्लीमेंट कोन करे सघियो, इन करे असां हिनखे ॾियूं था पिया। ॿी जेका ॻाल्हि जेका ख़ुदि जेका साईं तव्हां एग्री कई आहे त तव्हां जेको आहे सो हिकिड़ो मीटिंग थी जंहिंमें तव्हां जंहिंमें कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान ठहियो, KTP, यादि आहे तव्हांखे? जी सर जी। हाणे उहो KTP जेको आहे उन में बाक़ाइदे फेडरल गवर्नमेंट चयो त असां बि हे प्रोजेक्ट कंदासीं, तव्हां हे प्रोजेक्ट कंदो, हे थींदो बोर्ड। उन में साईं पार्टी हुयो, कोर कमांडर बि वेठो हो। साईं हाणे कुरैशी साहिबु जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण ॾिसूं था न त इहा जेका नवाज़ शरीफ़ जे वक़्त में थी गवर्नर हाउस में जेके मीटिंग्स थियनि थियूं उन में असां जेको आहे कंहिं दौर में तव्हांखे यादि हूंदो त जेको आहे पंहिंजो एपेक्स कमेटियूं ठहियूं, वरी उहे डेवलपमेंट जा प्रोजेक्ट्स पियूं ॾिसनि। इहो त सिंध सां ऐं उहे कमेटियूं जेके आहिनि सवाइ सिंध जे ॿिए कंहिं सूबे में अॼु मुतहरिक कोन थियूं। इहो त असां ॾिसंदा आहियूं गवर्नर हाउस बि सिंध जो एक्टिव थींदो आहे, कोर कमांडर बि सिंध जे अंदरि एक्टिव थींदो आहे, डेवलपमेंट जे प्रोजेक्ट जे अंदरि। इहे त पोइ ज़ाहिर आहे सूबाई हुकूमत खे जेको आहे अहिड़नि इदारा साम्हूं अची बीहंदा आहिनि जो उन्हनि खे माना मरता क्या न करता वारी सूरत हाल थींदी आहे। ॾिसो इहा ॻाल्हि ॾिसो ॻाल्हि करण सां ॻाल्हि प्रैक्टिकली अवां पहिरीं ॻाल्हि त इहो तव्हां वाई यू बिकम पार्टी टू कराची ट्रांसमिशन प्लान। हाणे कराची ट्रांसमिशन प्लान जो फ़ाइदो वठंदे हाणे हुननि जेको प्रपोज़ल ॾिनो आहे बजट में, उन में फेडरल PSDP में 98 प्राइवेट पार्टनर मोड जो कुल जेको हुननि इहो 732 डिज़ाइन कयो आहे। उन 738 में रुॻो हिननि फ़िलहाल त 10 स्कीमूं विधियूं आहिनि, पर ओवरऑल हुन में हो सुप्रीम कोर्ट जा फंड बि पंहिंजे खाते में विझनि था पिया 124 अरब रुपया।
ही जेको नेशनल इकोनॉमिक काउंसिल जी समरी यही त ॻाल्हि आहे त इहे बहरिया वारा पैसा आख़िर कीअं वफ़ाक़ी PSDP में ईंदा? ॾिसो इन ते साईं अञा ताईं प्रोटेस्ट कोन कयो आहे, छाकाणि जो नेशनल इकोनॉमिक काउंसिल समरीअ जे पेज रोमन 4 ते इहो ज़िक्र थियल आहे त असां जेको आहे सो जेको सिंध कराची ट्रांसमिशन प्लान आहे उन में जेको हेतिरे जो असां ठाहियो आहे ऐं हे जा सोर्स ऑफ फाइनेंसिंग आहिनि। साईं तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से सीरियसली टेकअप करणियूं बाय वन करे। इहो हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जो कमु न आहे। इट शुड बी द चेन ऑफ प्रेस कॉन्फ्रेंसिस, नॉट ओनली शाह साहब बट ऑल द पीपुल्स पार्टी एग्जीक्यूटिव कमेटी, सेनेट कमेटीज़, नेशनल असेंबली कमेटीज़, सुप्रीम कोर्ट जो फोरम। तव्हां सूबे जी नुमाइंदगी कयो, तव्हां 6 करोड़ माण्हुनि जे हक़नि जा रखवाला आहियो। इहे रुगो ॻाल्हियुनि करण सां ऐं तंहिंखां पोइ यू हैव टू मेक योर हाउस इन ऑर्डर। पर साईं तव्हां ॾिसो, तव्हां जेका ॻाल्हि कई सवेर त सिंध जे अंदरि जेका माण्हू हिन वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो आहिनि, जंहिंमें असांजा पंहिंजो PTI जे पारां सूमरो साहब वेठो आहे, या जेको आहे GDA जे पारां जेके वेठा आहिनि पंहिंजो पंहिंजो फहमीदा मिर्ज़ा साहिबा वेठी आहे, या जेका कराची मां PTI जा MQM जा जेके माण्हू वफ़ाक़ी काबीना जो हिसो आहिनि, उन्हनि जो रोल त इहो ॾिसो जो कराची जे अंदरि वज़ीर आज़म जा ऐलान जेके थिया आहिनि, जंहिं ते MQM पंहिंजो हे कयो त वॾो थी वेंदो, कराची हीअं थी वेंदो, थिए त कुझु कोन थो पियो। इहे माण्हू पोइ जेके ख़ुदि जेके उन्हनि जो हिसो थिया वेठा आहिनि, उहे कीअं अची उनखे प्रोटेक्ट कनि था? सवालात एक्सपोज कयो सभिनी खे विथ स्टेटिस्टिक्स। इहे सभिनी ॻाल्हि खे एक्सपोज करिणो आहे त जेके सिंध में रही करे, सिंध जो खाई करे ऐं सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु कमु था कनि पिया, उन में सवाल तव्हांखे पंहिंजो रोल बि ॾिसणो पवंदो न। रुगो ॾिसो न, जॾहिं उहो ॻाल्हि कनि था तव्हांजी कैपेसिटीअ जी, त तव्हांजी कैपेसिटी कोन्हे कमु करणी, त उहा ज़ाहिर पई न त तव्हांजो जेको पंहिंजो सूबे जो जेको प्रोग्राम आहे उनजी तव्हांजी कहिड़ी हालत आहे। रुगो 44% तव्हां ख़र्चु कयो आहे 11.5 महीननि में। 170 जो पर तव्हांजो 170 अरब जो PSDP आहे, तव्हां रुगो 75 अरब रुपया ख़र्चु कया। उहो त चवनि था त पैसा मिलनि कोन था वफ़ाक़ खां। साईं उहो त चवनि था वफ़ाक़ खां पैसा मिलनि कोन था, त ज़ाहिर आहे वफ़ाक़ को पैसा कीअं नथा मिलनि? वफ़ाक़ को पैसा जेके मिलिया आहिनि ते जेके तव्हां 115 अरब त रिलीज़ करे छॾिया आहिनि न। 115 अरब जे मुक़ाबले में तव्हां भला 110 त ख़र्चु कयो न। एज़ पर माय रिकॉर्ड तव्हां 106 अरब रुपया रिलीज़ थिया आहिनि आउट ऑफ 170। 106 में रुगो 75 अरब ख़र्चु थिया आहिनि। इते वफ़ाक़ छा कंदो? जेकॾहिं वफ़ाक़ पैसा कटिया आहिनि त पोइ डेवलपमेंट छो था कटि? त ॿिया पंहिंजा अयाशी वारा ख़र्च छो था घटायो पिया? न पर पैसा तव्हां हिकिड़ो ॿियो बि ॾिठो आहे न त जहिड़े 1200 ॾिसो वयास तव्हांजी 1200 अरब रुपया बजट आहे। जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट 80 अरब रुपया घटाया आहिनि, पोइ 80 अरब जे रुगो डेवलपमेंट ते छो? ॿिया जेके तव्हांजा जेके 1300 1100 1200 अरब जो जेके ख़र्च थियनि था, उते तव्हां कहिड़ी इकोनॉमिक मेजर वरिता आहिनि? रिक्रूटमेंट में, गाॾियुनि में, अलाउंसिस में, ॿिया जेके अयाशियूं आहिनि, ॿिया जेके गवर्नमेंट जा ख़र्च आहिनि, किथे तव्हां इकोनॉमी मेजर्स वरिता आहिनि? ॿुधो आहे तव्हां कॾहिं कोई? असां त ॾिसूं था अॼु बि प्रोटेस्ट हुयो सरकारी मुलाज़िमनि जो, त असां ॾिसंदा आहियूं त असांजा उस्ताद बि प्रोटेस्ट कंदा आहिनि त पंजाब जहिड़ो स्टेटस असांखे ॾियो, पंजाब जहिड़ो पे स्केल ॾियो। असांजा पुलिस वारा बि इहो कंदा आहिनि, असांजा ॿिया मुलाज़िम बि इहो कंदा आहिनि, सिहत वारा बि इहो कंदा आहिनि। त असांजे अंदरि त असांखे हर वक़्तु असांजो जेको सिंध सरकार जो मुलाज़िम आहे उहो सदाईं इहो ॿुधाईंदो आहे त भई पंजाब जे सूबाई सरकार जे मुलाज़िमनि खे वधीक मरातूं आहिनि एज़ कम्पेयर टू सिंध सरकार जे मुलाज़िमनि जे। न इहा ॻाल्हि घणी कोन्हे। इहा ॻाल्हि ॾिसो न, सुवाल आहे हीअर एंड से जी ॻाल्हि आहे। असांजा माण्हू हूअं ई असांजो प्राइमरी टीचर 60,000 80,000 थो खणे पियो। तव्हांखे पाण ख़बर आहे त जेको रनिंग स्केल में किथे वञी पहुतियूं आहिनि ॻाल्हियूं। जेको तव्हांजी डिलीवरी जेका सिस्टम जी आहे, जेके तव्हां 1100 अरब रुपया जिन खे ॾियो था नॉन डेवलपमेंट खे, छा आहे तव्हांजी डिलीवरी सिस्टम? कहिड़ियूं तव्हांजूं हॉस्पिटल? हिते तव्हांखे कहिड़ो PSDP खपे? हॉस्पिटल तव्हांजो रन कोन थी कनि पयूं, रिक्रूटमेंट तव्हांखां थिए कोन थी पई, शहर सभु तव्हांजा गंद लॻा पिया आहिनि। हिते कहिड़ी फेडरल गवर्नमेंट जा डेवलपमेंट जो कमु आहे? सॼो मेंटेनेंस जो कमु आहे न। इहो जेको 1100 अरब रुपया ॿी बजट मिले थी सिंध जी, उनजो कहिड़ो तव्हांजी यूटिलिटी आहे? कहिड़े तव्हांखे वेलफेयर तव्हां ॾिसो था पिया? You are entering with me debate without forgetting the bhai what are the ground realities, what is in the Sindh.
तव्हां कीअं था डिफेंड करे सघो इन सभिनी ॻाल्हियुनि खे? वॾी महिरबानी कुरैशी साहब तव्हां असांखे जॉइन कयो ऐं मजमूई तरह ते सिंध ऐं वफ़ाक़ जे अंदरि जेको इहो मामलात आहिनि उन ते कुरैशी साहब जो तफ़सीली व्यू पॉइंट ऐं जेको बुनियादी ॻाल्हि कुरैशी साहब जेका शुरूआति कई त तारीख़ में नवाज़ शरीफ़ जे वक़्त में बि एॾो प्रो पंजाब ऐं एंटी सिंध जेका आहे PSDP न ठही आहे जेका हिन साल ठहे पई। पर कुरैशी साहब जो चवणु इहो आहे त उन जे बारे में असांजी हुकूमत खे सूबाई हुकूमत खे तमामु घणो कमु करिणो पवंदो, तमामु घणियूं पंहिंजो जेको आहे लिख पढ़ करणी पवंदी, तमामु घणी जेका आहे कन्फ्रंटेशन करणी पवंदी, मुख़्तलिफ़ फोरम्स ते पंहिंजी रिप्रेज़ेंटेशन खे जेको आहे वधीक स्ट्रांग करिणो पवंदो ऐं उन सां गॾोगॾु जेका पंहिंजी यूटिलाइज़ेशन जी जेका कैपेसिटी आहे उनखे तमामु घणो इम्प्रूव करिणो पवंदो। बहरहाल मजमूई तौर ते जेको हिन वक़्त जो जेको वफ़ाक़ी हुकूमत जो रवैयो आहे उहो असांखे नज़र अचे थो पियो। पाणी जो मसइलो हुजे या तोड़े जेको आहे ही डेवलपमेंट स्कीमुनि जो मसइलो हुजे, उन ते असांखे असांजी वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादती कंदे नज़र अचे पई ऐं साॻिए वक़्तु असांखे इहो बि नज़र अचे पियो त सिंध मां जेके वफ़ाक़ी हुकूमत जे अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि उहो बदीर मां फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा हुजे या जैकबाद मां मोहम्मद मियां सुमरो साहब हुजे या कराची मां MQM तोड़े PTI जा वज़ीर हुजनि, उहे बजाए इन जे जो सिंध जे उन राइट जे लाइ पंहिंजे प्राइम मिनिस्टर खे पंहिंजी काबीना खे मजबूर कनि त सिंध जे अंदरि वधीक डेवलपमेंट अचनि, उन जे बजाए उहे हिकिड़े पॉलिटिकल जेको आहे पंहिंजो हिकिड़े नैरेटिव जे अंदरि जेको आहे सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु ऐं उन में पूरा आहिनि। नतीजे तौर ते सिंध जी जेका रिप्रेज़ेंटेशन वफ़ाक़ी हुकूमत जे अंदरि आहे उहा असांखे बिल्कुलु उनजो रवैयो जेको आहे उहो बिल्कुलु सिंध जे ख़िलाफ़ु नज़र अचे थो पियो। बहरहाल तमामु मुंझारी जी सूरत हाल आहे, इंतिहाई अफ़सोस जो ॻाल्हि चवणी पइजी वञे थी जॾहिं फज़ला कुरैशी साहब जहिड़ा इंडिपेंडेंट माण्हू जंहिंजो कंहिं बि सूबाई या हुकूमत या उन सां वास्तो न आहे, पर उहे जॾहिं चवनि था त इहो रवैयो जेको आहे इहो अॼु जो न आहे, इहो 5-7 ॾहाकनि खां वठी रवैयो इहो ई आहे वफ़ाक़ी जेका ब्यूरोक्रेसी आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो। ख़ुदि जेको आहे पीपल्स पार्टी जे दौर में बि वफ़ाक़ी ब्यूरोक्रेसी सिंध सां इन तरह जे रवैये करण खां मुड़ंदी न आहे। पर बहरहाल पोइ उन वक़्तु जेको आहे जीअं फज़ला कुरैशी साहब ॿुधायो पियो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी हुकूमत में पोइ सिंध मां जॾहिं आवाज़ उथंदा हुया त इहो मामला थींदा हुया, ईअं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत में बि असांखे उहे मामला नज़र आया। या ख़ुदि जेको आहे 2008 खां पोइ जेका हुकूमत थी उन में जेको NFC जे बारे में जेके टाइपिंग जी मिस्टेक जे नाले में जेके हरकतूं थियूं उहे बि असांखे नज़र आयूं, पर उन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, तंहिंजे करे उन ते जेके एतिराज़ थिया तॾहिं वञी उहे मामला सिधा थिया, 18वीं तरमीम थी, इहे समूरा मामला। पर बहरहाल ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं PTI ऐं PMLN जूं हुकूमतूं ईअं ई सिंध सां रवैयो रखंदियूं रहंदियूं त इन जो आख़िर नतीजो छा निकिरंदो, इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे जेको यकीनी तौर ते सिंध सां लाॻापियल जेके PTI जा माण्हू आहिनि ऐं PMLN जा माण्हू आहिनि उन्हनि खे इहो सोचणो पवंदो त आख़िर इहे हुकूमतूं जेकॾहिं प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ जो घर सिंध में न आहे या इमरान ख़ान जो घर सिंध में न आहे या उन्हनि जो वोट बैंक जेको आहे उनजो वॾो महवर ऐं मर्कज़ पंजाब ऐं KP के आहिनि, त उनजो मतिलबु इहो न आहे त तव्हां बाक़ी फीडरेटिंग यूनिट्स जा हक़ जेके आहिनि उहे डाइवर्ट करे उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे ॾियो। इहा आइनी ऐं क़ानूनी जेको उनजो हल्फ़ आहे बुनियादी तरह ते वज़ीर आज़म जो, जंहिंमें हुनखे मुल्क जे हर माण्हू सां भली उहो सियासी तरह जो मुख़ालिफ़ हुजे उन सां बराबरी जे बुनियाद ते ट्रीट करिणो आहे, उनखे बराबरी जे नज़र सां ॾिसणो आहे, इहो ॼण चओ त उन हल्फ़ जी ख़ुदि जेका आहे उहा वायोलेशन थी वञे। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिन आज़ाद सदाई गॾु।